कंवर भगत सिंध जो उहो रागी हो जेको राग खे इबादत सम्झी अदा कंदो हो ऐं हू जॾहिं छेरियूं पाए ऐं अखियूं बूटे ॻाइणु शुरू कंदो हो त न रुॻो हू पाण सुरनि जे सागर में ॿुॾी वेंदो हो, पर संदसि आफ़ाक़ी आवाज़ जिथे जिथे बि पुॼंदो हो उते जो उते हर शइ साकित ऐं जामिद थी ख़ामोशीअ में हिन जे कलाम खे ॿुधणु शुरू कंदी हुई। ॻाइण जे घर जूं इहे कहाणियूं भिटाईअ बाबति बि मशहूरु आहिनि त जॾहिं हू हाला खां बकोह परे हिकु वीरान भिट ते वेही सांझीअ जो सुरनि खे सूझींदो हो त झंग जा सभई ख़ौफ़ाइता जानवर हिन जे राग खे अची राम कंदा हुआ। कंवर भगत हूअं त घोटकी ज़िले जे हेडक्वार्टर वारे शहर मीरपुर माथेलो खां ॾखिण तरफ़ जरवारनि जे ॻोठ निमा शहर में ताराचंद नाले हिकु दुकानदार जे घर में पैदा थियो, पर जीअं हू वॾो थियो ऐं खेसि पतो पियो त पंहिंजे मुर्शिद सचे सतराम दास जे दुआ खां पोइ हू हिन दुनिया में आयो त हिन पंहिंजो ॻोठ छॾे अची ॾहरकी खां 5 किलोमीटर परे रहड़कीअ में मुर्शिद जी दरबार जी दरबानी कई। रहड़कीअ जी हिंदू दरबार जो बानी सचो सतराम दास पाण वॾो संत ऐं भगत हो ऐं हू जॾहिं ॻाईंदो हो तॾहिं संदसि चेलो भगत कंवर राम हिन जे पुठियां लाग ॾेई ॻाईंदो हो। 1917 में जॾहिं संत सतराम दास हिन दुनिया मां चोलो मटायो त उन खां पोइ भगत कंवर राम रहड़कीअ जे दरबार जो गादेसर थियो। भगत कंवर राम ऐं संदसि गुरु सचो सतराम दास सिंध में उन रीत जा राह गुज़र हुआ जंहिं रीत मूजिबि ॻाइणु इबादत आहे। हिंद ऐं सिंध में हज़ारे सालनि खां हलंदड़ मुख़्तलिफ़ रूपनि ऐं अंदाज़नि वारी भक्ति तहरीक बि उहा ई हुई जंहिं मूजिबि ख़लकणहार जी साराह में कयल शाइरीअ खे ॻायो ऐं वॼायो वेंदो आहे। हूअं बि भगत जी लफ़्ज़ी या लुग़वी माना पालनहार जी शान में ॻाईंदड़ गायक जी आहे। भगत कबीर समेत केतिरा ई भगत राग ज़रिए इबादत करण वारे इन सिलसिले खे अॻिते सोरींदड़ सूफ़ी या वेदांती सम्झा वञनि था। सिंध जो फ़िक्री इमाम शाह अब्दुल लतीफ़ भिटाई बि उन वाट जो वाटड़ो हो ऐं हू बि राग खे इबादत वांगुरु कंदो ऐं ॻाईंदो हो। जेतो बैत भायां से आयतूं आहिनि नियो मन लाइन प्रिया संदे पार ॾे तानुन आहे तंद जो रू करे राज़ हणंदड़ संदा हथड़ा सभु को चए साज़ सट ॾेई शहबाज़ थी त थोक पिराईं। भगत कंवर राम वेदांती सूफ़ी सिलसिले जी माला जो ॼणु सिंधीअ में पोयल उहो मणियो हो जेको 20वीं सदीअ जे सिंध जे अवाइली सालनि में ज़ाहिर थियो। हिन पंहिंजे रूहानी रहबर खां इहो सिखियो हो त रखियो रख थी वेंदो आहे, तंहिं करे दुनियावी धन ऐं मिल्कियत मेड़े रखण जो को बि फ़ाइदो न थींदो, छो त सांडे रखियल हर शइ खे आख़िर रख यानी ख़ाक थियणो आहे। हिन खे पंहिंजे मुर्शिद इहा ॻाल्हि बि सम्झाई हुई त कफ़न खे खीसा न थींदा आहिनि, यानी इंसान जे दुनिया छॾण वारो लिबास कफ़न हूंदो आहे
ऐं कफ़न खे खीसो न हुअण करे दुनिया मां का बि शइ खणी न वञिबी आहे। इहो ई सबबु हो जो भगत कंवरराम बिना खीसनि वारो कुर्तो पाईंदो ऐं मुर्शिद जे ॻाढ़े चोले जे रंगत वारी भगती पग पाईंदो हो। हू पंहिंजी हर महफ़िल खे भगत यानी धणीअ जी साराह वारी इबादत कोठींदो हो। भगत कंवरराम भक्तीअ वारी जाइ खे इबादत गाह सम्झंदो हो, तंहिं करे उते पेर उघाड़ा करे ॻाईंदो हो। पेरनि में छेरियूं ॿधी हू जॾहिं अला जो आलाप शुरू कंदो हो तॾहिं संदसि आवाज़ अहिड़ो त पड़ला कंदो हो ॼण त हो आसमाननि सां लॻी वापसि थियो हुजे। कंवर भगत खे रूबरू ॿुधण वारा ॿुधाइनि था त कंवर भगत जे छेरियुनि जी छिमछिम में निंड ॾींदड़ रिदम हूंदी हुई ऐं हुन जे आलापनि मां अजीब क़िस्म जा अहसास फूलारजी निकिरंदा हुआ जेके माण्हूअ जे ॿाहिरि जी चुरपुर खे ख़ामोश करे अंदरनि अहसासनि में तलातम पैदा कंदा हुआ। हू पाण अखियूं ॿूटे ॻाइणु शुरू कंदो हो ऐं जेसि ताईं हिकु वाई या ॿाणी ख़तमु न कंदो हो तेसि ताईं अखियूं पटे कंहिं बि ॿिए ॾांहुं न ॾिसंदो हो। ॻाइण दौरान संदसि सॼो ध्यानु उन धूणीअ में हूंदो हो जेका संदसि मुर्शिद खेसि ॻाराई ऐं सेखारी हुई। ॻाइण दौरान हू हिकु पल लाइ बि ॿिए पासे निहार न कंदो हो, छाकाणि त हू सुल्तान बाहूअ जे उन कौल खे सचो सम्झंदो हो त जोदम गाफ़िल सोदम काफ़िर। भगत कंवरराम पंहिंजे ई सुरनि जे सागर में एॾो ॿुॾी वेंदो हो जो खेसि पंहिंजे हुअण जो अहसास बि न रहंदो हो। हू हिंदुस्तान जे 16वीं सदीअ जे अज़ीम गायक सूरदास वांगुरु अखियुनि खां वॾो त न हो, पर ॻाइण महिल हुन जूं अखियूं सदाईं ॿूटियल हूंदियूं हुयूं। पंहिंजे सुरनि में समाइजी ऐं विञाइजी वियल ही कलाकार ॿीजल जो ॿीहार बणिजी पंहिंजे सुरनि अॻियां ॼण पंहिंजो सिर अची रखंदो हो ऐं संदसि उहा कैफ़ियत आपे जोगी आपे नागन जे मिसाल वांगुरु लॻंदी हुई। कंवर भगत लाइ अहिड़ा केतिरा ई मिसाल मौजूदु आहिनि त संदसि भगत दौरान संदसि महफ़िल जे ॿाहिरां राति जो झंग जा केतिरा ई जानवर बि अची देरो कंदा हुआ ऐं हिन जूं लोलियूं ॿुधंदा हुआ। हिन लाइ इहा ॻाल्हि बि मशहूरु आहे त हिकु भेरे हुन ॻायो पिए त ॻोठ में आयल चोरनि चोरी करण जी नियत खां इनकार करे तौबह ताइब थी वापसि वरी विया।